माता पिता संत ऐं भगवान। चो हरे कृष्ण। हरे कृष्ण। हिकिड़े महात्मा जी कथा ईंदी आहे, सेवक जी ॾाढी श्रद्धा। हिकु राति काॾे वञनि पिया, पंहिंजो संत महात्मा घुमंदा रहंदा, जेके सन्यासी चरावे थी रमता जोगी बहता पानी। महात्मा चयो, पुट पहिरियों 2-4 कलाक मां आराम तो कयां, जंगल जो रस्तो आहे, 2-4 कलाक मां आराम कंदुमि, मां उथंदुमि, पोइ वरी अधु राति खां तूं आराम कजां, मां भॼन कंदुमि। ठीकु आहे गुरु जी। हाणे सेवक जागण लॻो ऐं गुरु जी उन जे गोद में मथो रखी करे सुम्ही पिया। राति जो 8 खां सुम्हिया, 4 कलाक थिया, गुरु जी जाॻिया 12 बजे। पुट मुंहिंजी निंड पूरी थी, हाणे तूं आराम कर। जी बाबा। हाणे सेवक गुरु जी जे चरणनि में मथो रखी सुम्ही पियो। सतगुरु जागण लॻा। ॾाढी प्यारी घटना थी, कलयुग जी। तो अचानक राति जा 3 थिया, 2:30 थिया। अचानक एडी पीड़ा थी सेवक के, खून वहण लॻो। अखियुनि जो खोले छा थो ॾिसे, मुंहिंजा सतगुरु कुछ खणी करे चाकू ऐं मुंहिंजी जंघ खे कटे रहिया, खून वही रहियो। सोचो केतिरी पीड़ा हूंदी। लेकिन जीअं ॾिठो कि चाकू मुंहिंजे गुरुअ जे हथ में आहे, सेवक वो दर्द सही करे नेत्र बंद करे अखियूं बंद करे वरी सुम्ही पियो। ॾिठई बि कि गुरुजीअ मुंहिंजे जंग ते चाकूअ सां कटियो आहे, खून वही रहियो आहे, लेकिन उथी करे इलाज न कयो, कारण न पुछो ऐं चुप करे ईअं सुम्ही पियो ॼणो हुनखे पतो ई न पियो आहे। नेत्र बंद करे ऐं सुम्ही पियो। अंदर ई अंदर वो दर्द पीअंदो रहियो। गुरु जी उन ते कुछ दवा लगाई, औषध लगाई ऐं भगवान जो नाम जपियो। सेवक खे राहत मिली, आराम थियो। सुबुह जो जेॾी महिल उथियो, उथी करे गुरु जी पुछनि था, पुट तोखे राति जो ॾाढी तकलीफ़ थी? जी गुरु जी। तूं ॾिठो कि मां ई चाकू सां तोखे कटे रहियो हुअमि तुंहिंजे जंग खे? हा गुरु जी। अरे पोइ तूं मूंखां पुछियो कोन, मना न कयो, एॾी तोखे पीड़ा थी, तूं कारण बि न पुछियो। अखियुनि में आंसू अची विया। चवण लॻो, गुरु जी इहो चाकू अगरि ॿिए कंहिंजे हथ में हुजे हा त मां बेचैन थी वञा, मां दुखी थी वञा, पर जॾहिं मां उहो हथियार तव्हांजे हथ में ॾिठो त मां सम्झी वियुमि कि जंहिंजे हथ में हथियार आहे, मां त ख़ुदि उन जे हथ में आहियां ऐं उहो त मुंहिंजो भलो ई कंदो। उहो चाकू हाणे तॾहिं बि भलाई आहे, उहो दवा हाणे तॾहिं बि भलाई आहे कि जेको मुंहिंजो सतगुरु आहे उहो सपने में बि मुंहिंजो कॾहिं बुरो नथो सोचे सघे। इन करे मां निश्चिंत थी वरी सुम्ही पियो। हाणे त गुरु जी जा नेत्र सजल थिया, गले सां लगाए छॾियो, पुट तुंहिंजो जीवन सफल थियो। मां वचन थो ॾियां, तूं अकेलो न तरंदे, तुंहिंजो परिवार तरंदो। दीन दयाल भरोसे तेरे सभु परिवार चढ़ाया बेड़े, तुंहिंजो कुल तरी वेंदो। हाणे तूं ॿुधी वठ, मां तुंहिंजो छाजे करे हे खून कढियो। राति जो हो परते ॾिसो, नांग वञे थो होॾे। अरे हा, इहो राति जो नांग आयो ऐं तोखे ॾंघण लॻो। मां उनखे रोकियो कि खबरदार, ऐं उन जे भाषा में उन सां मां ॻाल्हायो, तूं हिनखे छाजे करे तो तकलीफ़ पहुचाए। भीतरी मानसिक वार्तालाप कयो उन सां। तॾहिं उन चयो, मुंहिंजो हिन सां पिछले जन्म जो वैर आहे, हिन मूंखे दुख पहुचायो हो, त अॼु मां हिन जी खून कढंदुमि तॾहिं हिसाब किताब बराबरि थींदो हिन जी, जेसि ताईं मां खून न पीअंदुमि। त मां सोचियो, अगरि हे तुंहिंजी थोरी बि खून पीए त तोखे त ज़हर चढ़ी वेंदो, हिन जो हिसाब किताब त बराबरि थींदो, लेकिन तुंहिंजा त प्राण निकिरी वेंदा। तॾहिं मां उनखे चयोमांसि, अगरि तोखे खून ई पीअणी आहे त मां तो खून कढी ॾियां। चई, साईं तव्हांजी न, मूंखे उन जी खून खपे, हिसाब किताब त हिन सां आहे। त पहिरियों त मां ईअं सोचियो पंहिंजी खून कढी ॾियां, लेकिन जॾहिं हिन चयो न, मां तॾहिं बि हिनखे मारींदुमि, हिन जो खून पी रहंदुमि, तॾहिं मूंखे मजबूर थी करे, पुट तुंहिंजी थोरी सी खून कढणी पई, ताकि तुंहिंजे पिछले जन्म जो हिसाब किताब, वो कर्म विधान बराबरि थिए। तॾहिं वो तुंहिंजो खून कढी मां उन नांग खे ॾिनी ऐं उहो तृप्त थियो ऐं उहो वापसि हलियो। चई, मुंहिंजो कर्म भोग बराबरि थियो।
आ तुझा प्राण बचिया सेवक चरणन ते किरी पियो। आहा इहा हिकिड़ी जगह आ जाते सेवक जो कॾहिं बुरो न थींदो, जाते केवल भलो ही थींदो, भलो ही थींदो। चओ हरि राम अपार आ। तरी चवनि था संत की महिमा वेद न जाने। ओहो जेता सुनहि तेता बख्या न। छाजे करे चवंदा आहिनि, छो जो संत राम में वेद न कोई। वेद काथों प्रकट थिया आहिनि, कंहिं लिखिया आहिनि वेद व्यास भगवान? न न, उन्हनि त विस्तार कयो आहे, तॾहिं वेद व्यास नालो पियो। त छा भगवान लिखिया आहिनि? न, भगवान बि न लिखिया आहिनि। वेद आया काॾों? असां हिंदू आहियूं, असांखे पतो ई न आहे वेदनि जो स्वरूप कहिड़ो आहे। वेद भगवान मों ई प्रकट थिया, लिखिया न विया। त भगवान खुद संतन जी एॾी महिमा कई आहे, इन करे सतगुरनि खे बि चवणो पियो कि संत की महिमा वेद न जाने। संत कपड़नि जो नालो कोन्हे, संत जात पात जो नालो कोन्हे, यादि रखिजो। संत कंहिंजो नालो आहे? संत त स्वभाव जो नालो आहे। 39 लक्षण संतन जा भगवत गीता में भगवान कृष्ण ॿुधाया। स्थित प्रज्ञ केरा, महात्मा केरा, 39 लक्षण भगवान ॿुधाया आहिनि। ऐं शिव भगवान त हिकु ई लक्षण एॾो वॾो ॿुधायो कि उमा संतन खे इहे बड़ाई मंद करत जो करे भलाई। हे पार्वती, संतन जी इहा ई वॾाई आहे कि उन सां जेको ग़लति बि हले, बुरो बि हले, संत उन जो बि भलो कंदा आहिनि, भलो ई सोचींदा आहिनि। केॾो वॾो लक्षण आहे। असां त उन्हनि सां बि भलो नथा हलूं जिन असां सां भलो हलियो आहे। माता पिता वॾा, उन्हनि सां बि असां भलाई नथा हलूं। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। इन करे संतन जी महिमा अपार अथाह बेअदता।